जय झूलेलाल दोस्तों, मुंहिंजो नालो पीहू धुनानी आहे। मां KG2 में पढ़ंदी आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो विद्यासागर पब्लिक स्कूल आहे। अॼु मां तव्हांखे हिकु बेद ॿुधाईंदी। हिकिड़ी हुई बानी, जनंगर जी हुई नानी, साडे डर जी हुई ॾाॾी, सा कुत्ते जी हुई काकी, सा चीते जी हुई चाची, संभोड़े जी हुई भेड़, या सहेजी हुई शेर, या पोपट जी हुई पोफी, मकोड़े जी मासी, या हुई शेरड़ जी सस, जा हले न जंहिंजो वस, हिकिड़ी हुई सयाणी, जंहिंजी ईअं बाणी,